अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐसे ही आलाणी भरसा गोठ पीरवतियो में तामीर थींदड़ रोड जी सूरत हाल आहे। बिल्कुलु रोड हेठों हिकु लॻो पियो आहे पटा ई न कयो अथनि। हे बसि पथर रोड जे मथां ज़ोर ज़ब्ती करे विया रे, बसि फॉर्मेलिटी पूरी पिया कनि। असांजे सिंध जे कमीशन खोर ठेकेदारनि जा कम आहिनि। ऑफिसरनि में कमीशन, बाक़ी जेके अधु पैसा बचनि उन्हनि में बि करप्शन। कंहिं दर दां ॾिजे, सिस्टम ई सॼो करप्ट लॻो पियो आहे। ठेकेदारनि जे वाठनि जो चवणु आहे त जेकॾहिं तव्हां हे सोशल मीडिया ते पोस्टूं या असांजे करप्शन खे ज़ाहिर कयो था त असां कमु तव्हांजो अध में छॾे बिल असां पास कराए छॾींदासीं ऐं तव्हां ॻोठाणनि खे इन बिल्कुलु जहिड़े पथर जे मथां अचिणो वञिणो पवंदो। जेकॾहिं ईअं बि न त हिते ई बसि कम मथु कढी वेंदासीं। असांखे पोयों जेके बाला ऑफिसर आहिनि उन्हनि जी मुकमिल छूट मिलियल आहे। वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट, रोड्स डिपार्टमेंट वारनि जी, त अवां भले कमु कयो या न कयो, असां तव्हांखे बिल पास कराए ॾींदासीं। इन जे करे हर शइ ठेकेदार पंहिंजी मन मस्ती पियो करे, पंहिंजे ज़हन मुताबिक़ पियो कमु करे। जेका उनखे वर्कशीट जेका गवर्नमेंट तरफ़ां मिलियल आहे उनखे फॉलो न पियो करे, पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ ये कम तव्हांजे अॻियां आहे। तक़रीबन पत्थर बि 3 इंच खनि रोड खे ॾिनो अथनि। 3 इंचनि खां मथे अञा पत्थर न आयो आहे। चवनि पिया ईद खां बाद में वरी ॿियो पत्थर हिन खां मथो ॾिनो वेंदो। ऐसे ही सूरत हाल आहे। प्रेसिंग सही न थी आहे। प्रेसिंग में रूरल जी बस हिकिड़ो पटो वठी वियो आहे, ॿियो आयो आहे। सिर्फ़ु नाले में त प्रेस थियो आहे, पत्थर साॻियो ई उभरियो पियो आहे। तक़रीबन महीनो थियण वारो आहे। महीनो न हूंदो त 15 ॾींहं थी विया हूंदा अंदाज़ो। 15 ॾींहंनि खां वठी मुकमिल ॻोठ वारा रस्ते जे लाइ वीचारा दर पदर लॻा पिया आहिनि। शहर में अच वञ जे हिसाब सां, कंहिं मरीज़ खे खणी अचण वञण जे हिसाब सां पोइ जंगनि वारा रस्ता अख़्तियार कया आहिनि, के केॾां। लेकिन ठेकेदार खे इहो न थियो त को ॿेली एतिरी आबादी वारो ॻोठ आहे, को साइड सां को ट्रैक्टर जो ब्लेड हणाए ऐं रस्तो
ॻोठाणनि खे ॾिनो वञे त उहा बि नौबत हिन न कई। रोड ते दोस्तों आलाणी बरसां ॻोठ पीरवतियो में नेशनल हाईवे खां ॻोठ ते 1.5 किलोमीटर रोड जो कमु हले पियो, जंहिंजी सूरत तव्हांखे चयो आहे अॻियां अॼु बाउंड्री रखी आहे न, बाउंड्री विछाए वेंदो, लेकिन पत्थर खे अञा न विहारे पियो आहे, पत्थर अञा साॻियो उखड़ियो पियो आहे।